असल में डॉक्टर शवार जो किताब लिखो है जरी वही सोच तरी वही कामयाबी द मैजिक ऑफ थिंकिंग बिग उन्होंने टे चार पंज पॉइंट्स जो उन्होंने जिक्र किया है चार पंज पॉइंट्स जो असां जेका वही सोच है कि इख्तियार करे सघूं उनमें सब खां पहिरीं हिन ॾिनो आहे कि असांजी पॉजिटिव थिंकिंग हुजणु खपे एटीट्यूड असांजो मस्बत हुजणु खपे यानी जेका बि शइ असांजी लाइफ में थिए थी डेली बेसिस ते या असांजी जेके बि इवेंट्स थियनि था इंसिडेंट्स थियनि था असां उनमें पॉजिटिव रहूं सब खां पहिरीं जेको हिन चयो आहे कि असांखे पॉजिटिव हुजणु खपे ॿिए नंबर ते हिननि जेका ॻाल्हि की आहे त असांखे एक्शन खणणु खपे कंहिं बि ॻाल्हि ते चयो वेंदो आहे कि एक्शन स्पीक्स लाउडर देन वर्ड्स त हिननि चयो आहे त असां जॾहिं एक्शन खणंदा आहियूं का बि शइ असां कंदा आहियूं डेली बेसिस ते भले असांजा लॉन्ग टर्म जेके गोल्स आहिनि उहे न हुजणु खपनि शॉर्ट टर्म गोल्स हुजणु खपनि त जीअं असां थोरो थोरो उन्हनि ते कमु कंदासीं त आहिस्ता आहिस्ता पंहिंजी जेके कामयाबी जी सीढ़ी आहे उन ते चढ़ी ऐं कामयाबु थी सघूं था टी जेका पॉइंट आहे हिननि ॻाल्हायो आहे जेको हिननि ज़िक्र कयो आहे त असां वॾी सोच कीअं इख्तियार करे सघूं था उहो इहो आहे कि तव्हांजी मस्बत सोच जी कंपनी हुजणु खपे तव्हांजा जेके दोस्त आहिनि या तव्हांजी सोबत आहे उहा सुठनि दोस्तनि जी हुजणु खपे जेके तव्हांखे पॉजिटिविटी बूस्ट कनि यानी मस्बत रवैया इख्तियार करण में तव्हांखे जेको आहे सो मदद कनि ऐं तव्हांजा जेके मस्बत रवैया आहिनि उहे तव्हांजी शख़्सियत में निर्माण थियनि या ज़ाहिर थियनि त उनजे करे तव्हांजी शख़्सियत जेका अञा वधीक उजागर थींदी तव्हांजा ख़्यालात वधीक उजागर थींदा उन खां पोइ लास्ट जेका पॉइंट थी आहे कि असां जेको आहे वॾी सोच कीअं इख्तियार करे सघूं था उहो हिननि इहो चयो आहे तव्हां जेके दुनिया जा कामयाबु तरीन माण्हू ॾिसंदा त उनजी मस्बत सोच हूंदी आहे मस्बत रवैया हूंदा आहिनि उन खां पोइ हू कॾहिं बि कंहिं बि नेगेटिव शइ खे नेगेटिव डीपली न वठंदा आहिनि या त उनखे लेटेड गो पॉलिसी रखंदा आहिनि ते उन शयुनि खे छॾे तव्हां अॻिते मूव कयो या त उहे पंहिंजे पास्ट खे बि विसारे छॾींदा आहिनि इहो सोचींदा आहिनि कि असां अॼु छा आहियूं ऐं असांखे सुभाणे छा करिणो आहे इहे चार पंज जेके पॉइंट्स आहिनि हिन बुक जे चैप्टर में समराइज़ कया आहिनि उन जे ज़रिए हिन ॿुधायो आहे त असां जेका मस्बत सोच आहे ऐं असां जेके मस्बत जेके किरदार आहिनि या रवैया आहिनि उन खां पोइ असांजी जेका रूटीन आहे उहा सोबत आहे उहा उन खां पोइ असां जेके कामयाबु माण्हू आहिनि उनजी ज़िंदगीअ खे थोरो ॾिसंदासीं चकासींदासीं त असांखे ख़बर पवंदी त असां जेको आहे कीअं पंहिंजी जेका सोच आहे उहा वॾी करे सघूं था